हक़ सच ई रिवायतुनि जो उसूल इहो ई थो चवे त तव्हां असांजा ॾोही आहियो। पंहिंजे ॾोह खे तस्लीम कयो ऐं असांजा दुश्मन असांजे हवाले कयो। बस चाकर खान बस। पंहिंजे लहजे खे थोरो नरम करे ऐं लफ़्ज़ जी चूंड करे पोइ ॻाल्हाए। तुंहिंजे साम्हूं अकबर खान बीठो आहे। सोचां पियो त अकबर खान सां मिटीअ करे दुश्मनी खे ख़त्म कजे, छो न अकबर खान खां पंहिंजे लाइ तुंहिंजो रिश्तो घुरिजे। वॾो को बदतमीज़ आहीं? इश्क में तमीज़ किथे रहंदी आहे? इश्क त अॻे ई आहे बदनाम। पर मां त चवां थी न दुश्मनी खे जल्द मां जल्द ख़त्म कयो, जंहिं तव्हांजी ज़िंदगी जो चैन सुख आराम करे छॾियो आहे। सुर जंहिं ॾींहुं जाबिर खे पंहिंजे अंजाम ताईं पहुचायोसीं न, उन ई ॾींहुं इहा दुश्मनी ख़त्म थी वेई।